खबर दींदासीं खैरपुर में वकार अली सुहाग की खबर मूजिब खैरपुर में कोरोना SOP शटर डाउन। आवाम परेशान, ईद खरीदारी न थी सकी, मानू ईद खरीदारी बिना घरन ॾांहुं वापस रवाना। वापारी अगवान शटर डाउन के मुआशी कतल करार ॾींदे सरकार का वापारियुनि लाइ मुआशी पैकेज ॾियण जो मुतालबो करे छॾियो। रपड़ मूजिब लुकमान में SOP ते अमल कराइण जे लाइ खैरपुर में इंतज़ामिया मुकमल शटर डाउन कराए छॾियो आहे, जंहिं करे आवाम सख़्त परेशान आहे। इंतज़ामिया लुकमान शहर जे मरनी वापारी मरकज़नि जे लुकमान फाटक, राफेल आइसक्रीम चौक, स्टेशन रोड, शाही बाज़ार समेत निज़ामानी पाड़ो ऐं ॿिया केतिरा इलाइक़ा वापारी मरकज़ मुकमल तौर ते बंदि रहिया, जंहिं करे ईद ख़रीदारी जी सरगर्मी सख़्त मुतासिर। जॾहिं त मुकमल तौर शटर डाउन हुअण करे ॿाराड़ी खां ईंदड़ ईद खरीदारी करण जे लाइ आयल ख़रीदार माण्हू बग़ैर कंहिं ख़रीदारी करण जे मायूस थी वापसि ॻोठनि ॾांहुं रवाना थी विया। आवाम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस, हज़ारे ॾोराणे इलाइक़नि मां ईद खरीदारी करण जे लाइ आयल ख़रीदार पंहिंजे बच्चनि ऐं ख़ानदान लाइ ईद खरीदारी करण बिना मायूस वापसि मोटी विया, जंहिं करे खेनि सदमो रसियो आहे। जॾहिं त शटर डाउन सबबि वापारी बेरोज़गार थी विया आहिनि, जिन ईद जी सीज़न जे लाइ करोड़े रुपयनि जी सीड़पकारी करे हिन वक़्तु वापारियुनि जे लाइ लगातार शटर डाउन थियण ते वापारी अॻुवाणनि अंजुमन ताजरान सदर लुकमान सदरदीन मंगी शेर आलम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन मुकमल लॉकडाउन वारो अमल मुआशी क़तल आहे। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।